बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, इनका पहिरियां असां पीरियडिक टेबल जो हिस्टोरिकल बैकग्राउंड पढ़ियोसीं त कहिड़नि साइंसदाननि कीअं एलिमेंट जी क्लासिफिकेशन कई ऐं आख़िर में उनजे में असां मॉडर्न मोज़लेस जो पीरियडिक लॉ पढ़ियोसीं। मॉडर्न मोज़लेस पीरियडिक लॉ हिकु दफ़ो मां वरी रिपीट थो कयां। ही मॉडर्न पीरियडिक लॉ आहे छाकाणि त मोज़ले एटॉमिक नंबर खे जॾहिं डिस्कवर कयो एक्सरेज़ जी मदद सां ऐं ॿुधाई यूनिवर्सली एटॉमिक नंबर इज़ द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट, पोइ हुन मेंडलीव जे पीरियडिक लॉ खे मॉडिफाई करे हीअं पेश कयो द प्रॉपर्टीज़ ऑफ एलिमेंट्स आर पीरियडिक फंक्शंस ऑफ देयर एटॉमिक नंबर। इहो मोज़लेस जो मॉडर्न पीरियडिक लॉ आहे ऐं इन्ही ते ई असां जॾहिं एलिमेंट जी क्लासिफिकेशन कयूं था त जेका इनजस्टिफिकेशन कुझु एलिमेंट जी पोजीशन में मेंडलीव जे लॉ मुताबिक़ थी उनजी रेक्टिफिकेशन थिए थी। अच्छा, हाणे डियर स्टूडेंट्स, तव्हांखे ख़बर आहे त ही जेको न्यूट्रल एटम हूंदो आहे, इन न्यूट्रल एटम में तव्हांखे ख़बर हूंदो आहे त जेतिरो एटॉमिक नंबर यानी कि ज़ेड नंबर हूंदा आहिनि उनजे बराबरि ई न्यूट्रल एटम में नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स थींदा आहिनि। यादि करे छॾियो त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज़ नेवर दी एटॉमिक नंबर। नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एटॉमिक नंबर न आहे, पर एटॉमिक नंबर जेतिरो हूंदो न्यूट्रल एटम में उन एटॉमिक नंबर जे बराबरि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स थींदा। हाणे जेकॾहिं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तव्हांखे मिली था वञनि एटॉमिक नंबर मां त पोइ तव्हां या असां उन एलिमेंट जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन करे सघूं था। लिहाज़ा हिन इलेक्ट्रॉनिक अॼुकल्ह जी जेका जदीद पीरियडिक टेबल आहे उन में एलिमेंट जूं प्रॉपर्टीज़ या उन्हनि जी क्लासिफिकेशन जो मेन बुनियाद ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आहे। हाणे जेकॾहिं असां मॉडर्न मोज़लेस जे पीरियडिक लॉ खे एटॉमिक नंबर जी जगह ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन सां रिप्लेस कयूं त पोइ इहो मॉडर्न पीरियडिक लॉ हीअं मॉडिफाइड थी वेंदो। कीअं? द प्रॉपर्टीज़ ऑफ एलिमेंट्स आर पीरियडिक फंक्शन ऑफ देयर इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन, यानी कि सिंपल लफ़्ज़नि में एलिमेंट जूं प्रॉपर्टीज़ उन जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ते डिपेंड कनि थियूं। हाणे जदीद पीरियडिक टेबल खे या जदीद पीरियडिक टेबल में एलिमेंट जी जेका पोजीशन आहे या क्लासिफिकेशन आहे, कहिड़े ग्रुप में ईंदो एलिमेंट, कहिड़े पीरियड में ईंदो, कहिड़ी नेचर जो एलिमेंट हूंदो, इहे एलिमेंट जूं सभई फिजिकल ऐं केमिकल प्रॉपर्टी जो मेन कारण उन्हनि जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन हूंदी। सो मोज़लेस जो मॉडर्न पीरियडिक लॉ कैन बी मॉडिफाइड एज दिस वन, the properties of elements are periodic functions of their electron configuration। Here असीं जदीद पीरियडिक टेबल के इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जे बुनियाद ते स्टडी कंदासीं। Dear students, here असीं study of long form of periodic table on basis of electronic configuration कंदासीं। ॾिसो ही जेको जदीद पीरियडिक टेबल जो टेबुलर फॉर्म आहे जंहिंमें एलिमेंट्स क्लासिफाइड इन पीरियड्स में ग्रुप्स में, उनजो सॼो मेन कारण उन जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आहे, जो मेन बेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आहे। अच्छा, हाणे यादि करे छॾियो तव्हां कंहिं एलिमेंट जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कयो था, सपोज असां नाइट्रोजन कयूं था। हाणे इन में इन जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन में आउटर मोस्ट बैलेंस शेल जो जेको एन वैल्यू आहे उहो छा ॿुधाईंदो, उहो डिटरमाइन कंदो एलिमेंट जो पीरियड नंबर। फर्ज़ कयो जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन में 1s2 2s2 2p3 आहे त ही एन वैल्यू घणो थो अचे आउटर मोस्ट शेल जो 2। तंहिंजी माना त नाइट्रोजन पहिरें पीरियड में न आहे पर सेकंड पीरियड में मौजूद आहे, जो पीरियड नंबर 2 आहे। अच्छा,
साॻे वक़्तु वरी यादि करे छॾियो जेकॾहिं पीरियाडिक टेबल खे ॾिसी करे तव्हां एलिमेंट जी इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर जे बारे में नॉलेज वठणु चाहियो त पोइ जेतिरो पीरियड नंबर हूंदो इन जो मक़सदु आहे त उन एलिमेंट जो मर्कज़ जे चौधारी आउटर मोस्ट वैलेंस शेल उन नंबर ते हूंदो। हाणे ॾिसो ही नाइट्रोजन आहे, ही नाइट्रोजन एटम जो इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर आहे। हाणे इन जो पीरियड नंबर 2 आहे त इन जो मक़सदु आहे हिन में आख़िरी शेल ॿिए नंबर ते आहे, माना ॿिनि शेलनि वारो एटम आहे। त पीरियड नंबर तव्हांखे उन एटम जे अंदरि एलिमेंट जे एटम जे अंदरि मर्कज़ जे चौधारी शेल्स जो तादाद ॿुधाईंदो ऐं स्पेशली आख़िरी आउटर मोस्ट शेल जे एन वैल्यू खे ॿुधाईंदो। अच्छा, त वरी कॉन्फ़िगरेशन में आउटर मोस्ट वैलेंस शेल जो एन वैल्यू तव्हांखे पीरियड नंबर ॿुधाईंदो। अहिड़े नमूने सां सपोज कयो वरी ॿिए इन ते था अचूं द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन द ऑर्बिटल्स ऑफ आउटर मोस्ट शेल डिटरमाइंस ग्रुप नंबर ऑफ एलिमेंट एंड मैक्सिमम ऑक्सीडेशन स्टेट ऑफ एलिमेंट। अब आउटर मोस्ट वैलेंस शेल जे सभिनी ऑर्बिटल्स में जेतिरा इलेक्ट्रॉन्स हूंदा ओतिरो ई उन एलिमेंट जो ग्रुप नंबर थींदो। हाणे ॾिसो असां नाइट्रोजन जो अगेन एग्जांपल वठूं था 1s2 2s2 2p3। हाणे जे आउटर मोस्ट वैलेंस शेल में केतिरा इलेक्ट्रॉन्स आहिनि 5, त 5 इलेक्ट्रॉन्स हुजण जे करे इन जो ग्रुप नंबर 5 आहे। ठीक, अच्छा, इन्ही खां पोइ नाइट्रोजन जी मैक्सिमम ऑक्सीडेशन स्टेट तव्हां अक्सर पढ़ंदा हूंदव नाइट्रोजन जी +5 ऑक्सीडेशन स्टेट थींदी आहे, +6 कॾहिं बि न। छो जो जेतिरा मैक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल हूंदा ऑक्सीडेशन स्टेट एलिमेंट जी ओतिरो ई वधंदी, पॉजिटिव वेंदी, उन खां वधीक न वधंदी। ठीक आहे, त नाइट्रोजन जी ऑक्सीडेशन स्टेट +5 आहे। हाणे तव्हां खां पुछी सघनि था कॉन्फ़िगरेशन ॾेई करे, सपोज कयो कि ही कॉन्फ़िगरेशन ॾिनो, तव्हां खां पुछूं त ही कॉन्फ़िगरेशन ॿुधायो तव्हांखे एलिमेंट जी मैक्सिमम ऑक्सीडेशन स्टेट केतिरी ॿुधाए थी, त जेतिरो आउटर मोस्ट वैलेंस शेल में इलेक्ट्रॉन्स हूंदा टोटल ओतिरो मैक्सिमम ऑक्सीडेशन स्टेट। हाणे आउटर मोस्ट वैलेंस शेल में टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॿुधाईंदा जो ग्रुप नंबर 5 आहे। हाणे जेकॾहिं तव्हां पीरियाडिक टेबल खे ॾिसंदव त हिते 5 ग्रुप में नाइट्रोजन हूंदो, पर कहिड़े पीरियड में हूंदो, पीरियड 2 में हूंदो। त नाइट्रोजन जी पोजीशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन पीरियाडिक टेबल में कुछ अहिड़े नमूने बीहारे थी त जो पीरियड 2 हूंदो, छाकाणि त एन वैल्यू 2 आहे सेकंड आउटर मोस्ट शेल जो, ऐं जो ग्रुप 5 हूंदो, छाकाणि त वैलेंस आउटर मोस्ट वैलेंस शेल जे सभिनी ऑर्बिटल्स में टोटल 5 इलेक्ट्रॉन्स आहिनि नाइट्रोजन खे। उन खां पोइ यादि करे छॾियो त ही जेके असां ग्रुप्स ऑफ एलिमेंट्स पढ़ंदा आहियूं एक्चुअली दीज आर दी सब ग्रुप्स। ये सब ग्रुप्स में विरायल हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि सब ग्रुप्स ए, ॿिया हूंदा आहिनि सब ग्रुप्स बी। हाणे सब ग्रुप्स ए में हिकु अचे थो एस ब्लॉक एलिमेंट ऐं ॿियो अचनि था पी ब्लॉक एलिमेंट। अच्छा, एस ब्लॉक एलिमेंट जा ग्रुप नंबर कहिड़ा हूंदा, फर्स्ट ए एंड सेकंड। ठीक, अच्छा, माना आखिरी इलेक्ट्रॉन जेकॾहिं एस में थो अचे तो एस ब्लॉक आहे, आखिरी इलेक्ट्रॉन पी में इंटर थिए थो त इहो पी ब्लॉक आहे। इन जा जेके सब ग्रुप्स हूंदा 3rd ए खां 8th ए ताईं हूंदा। अच्छा, सब ग्रुप्स बी में अचनि था डी ब्लॉक ऐं एफ ब्लॉक। हाणे ब्लॉक कीअं सुञाणिजे, यादि करे छॾियो त इलेक्ट्रॉन जहिड़े बि टाइप ऑफ लास्ट ऑर्बिटल्स में अकोमोडेट थिए थो, the type of the orbitals in which last electron enters shows the type of block of element। आखिरी इलेक्ट्रॉन जहिड़ी टाइप ऑफ ऑर्बिटल में इन थींदो उहो ई टाइप ऑफ ऑर्बिटल ब्लॉक खे रिप्रेजेंट कंदो। हाणे इन हिसाब सां नाइट्रोजन जो आखिरी इलेक्ट्रॉन पी में थो इन थिए, जंहिंजे करे नाइट्रोजन पी ब्लॉक आहे। हाणे नाइट्रोजन छाकाणि त पी ब्लॉक आहे, इन्ही जे करे असां नाइट्रोजन ऐं पी ब्लॉक
याद रखो पी ब्लॉक एस ब्लॉक ए सब ग्रुप्स में चन था इहो ही सबब आ त नाइट्रोजन जे ग्रुप नंबर के असां पोयां ए लेटर लगायूं था। हाणे इनके पढ़ूं था फिफ्थ ए फिफ्थ छाकाणि त जे आखिरी वैलेंस शेल में 5 इलेक्ट्रॉन हुआ ए इन करे थी ए सब ग्रुप्स में आ पर जेकॾहिं ते आखिरी इलेक्ट्रॉन डी में अचे आ त असां इनके लिखूं आ फिफ्थ बी छा लिखूं आ फिफ्थ बी त आखिरी इलेक्ट्रॉन एस में अचे या पी में अचे तो उन जे ग्रुप जे पोयां असां ए लेटर लगाईंदा आहियूं छाकाणि तो ए सब ग्रुप्स में अचे थो पर जेकॾहिं के जे मथां लिखियल आहे फिफ्थ बी त इन जो मक़सदु आहे उन जो आखिरी इलेक्ट्रॉन या त डी में हूंदो या एफ में हूंदो डी में हूंदो या एफ ब्लॉक हुए डी एफ ब्लॉक सब ग्रुप्स बी में हूंदा इन जी वधीक तफ़सील मां तव्हांखे अॻिते हली सम्झाईंदुमि। अच्छा डियर स्टूडेंट्स हाणे तव्हांखे कॉन्फ़िगरेशन ॾेई करे एमसीक्यूज़ में तव्हां ग्रुप पुछी सघे थो भई ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन केतिरो ग्रुप डिटरमाइन करे थी ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कहिड़ो पीरियड नंबर ऑफ एलिमेंट जी ॿुधाए थी ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन एलिमेंट जो मैक्सिमम ऑक्सीडेशन स्टेट केतिरो ॿुधाए थी ऐं हिन इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन मां तव्हां एलिमेंट जो ब्लॉक कहिड़ो पॉइंट आउट कयो था अहिड़ियूं शयूं तव्हां खां पुछी सघनि था एमसीक्यू जे हवाले सां। डियर स्टूडेंट्स हाणे जेकॾहिं असां इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जे बुनियाद ते पीरियड्स के ग्रुप्स के स्टडी कयूं पीरियडिक टेबल में त पोइ हिते असां जनरली वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन के सिर्फ शो कयो आहे एलिमेंट्स के हाणे सो लिथियम सेकंड पीरियड में आ तो उनजो वैलेंस शेल 2s1 कॉन्फ़िगरेशन रखंदो याद करे छॾियो डियर स्टूडेंट्स जेके भी एलिमेंट जे पीरियड में हूंदा उन में आउटर मोस्ट वैलेंस शेल उन नंबर ते हूंदो हाणे सेकंड पीरियड में लिथियम खां वठी नियान ताईं सभिनी में सेकंड शेल भरबो ऐं पीरियड थर्ड में जेके भी एलिमेंट्स इन्हनि में थर्ड शेल भरबो छाकाणि आउटर मोस्ट वैलेंस शेल जो इन वैल्यू या पीरियड नंबर हिकिड़ी शइ जा ॿ पासा थी था वञनि। हाणे हिते ॾिसो ही पीरियड 3 आ हिते सभिनी जे वैलेंस शेल में एन वैल्यू 3 आ माना हिन जो टियों शेल थो भरजे। अच्छा हाणे यादि करे छॾियो हिते लिथियम में चऊं 2s1 अॻिते चयोसि 2s2 हाणे वैलेंस शेल में 2s2 खां पोइ 2p1 2s2 2p2 2s2 2p3 2s2 2p4 ईअं हलंदो वेंदो जेतिरे ताईं ही 2s2 2p6 न थिए। हाणे तव्हां जेकॾहिं गौर कयो त हर पीरियड जी जनरल वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन जेका आहे वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन ठीक है डियर स्टूडेंट्स उहा ns1 खां शुरू थी थे n नंबर ऑफ पीरियड ज़ारा चौथे पीरियड में हूंदो हिते 4 ईंदो 4s1 पंज में हूंदो 5s1 अच्छा पोइ इहा हलंदी वञे थी जेसि ताईं ऑक्टेट में अचे थी ओतिरे ताईं पीरियड रनिंग कंदो रहे थो शेल भरबो रहे थो। अच्छा यादि करे छॾियो पीरियड जो रन करणु ओतिरे ताईं थींदो जेतिरे ताईं वैलेंस शेल आउटर मोस्ट वैलेंस शेल कंप्लीटली या स्टेबल न थिए ऐं यादि करे छॾियो वैलेंस शेल स्टेबल तॾहिं थींदो आहे जॾहिं उन में ऑक्टेट अचे या स्टेबल कॉन्फ़िगरेशन आहे स्टेबल वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन आहे लिहाजा ही तव्हांखे ख़बर आहे हाणे तव्हां थोरो गौर करे ॾिसो हर एलिमेंट जे वैलेंस शेल में जेतिरा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहिनि मां तव्हांखे छा सम्झायो उहो जो ग्रुप नंबर रिप्रेजेंट कंदो। हाणे हिननि एलिमेंट्स में हिते जेके भी हूंदा चाहे जेको पोटेशियम आहे हिननि में वैलेंस शेल में हिकु इलेक्ट्रॉन आहे जंहिंजे करे ग्रुप हिननि जो फर्स्ट आहे फर्स्ट। अच्छा ही एस ब्लॉक आखिरी इलेक्ट्रॉन इसमें तो अचे उन करे फर्स्ट हिन में
ॿ इलेक्ट्रॉन्स इन जो ग्रुप नंबर सेकंड एस में था अचनि सेकंड ए, हितां 3 इलेक्ट्रॉन इन जो ग्रुप नंबर थर्ड, आखिरी इलेक्ट्रॉन पी में तो अचे ए, अहिड़े नमूने सां फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, सेवंथ ए, एट्थ ए। ठीक है डियर स्टूडेंट्स, हाणे याद करे छॾियो। हाणे ते ॾिसो, हाणे जेकॾहिं असां ग्रुप नंबर ते पढ़ूं, ही फोर्थ ए छो आहे, छाकाणि त हिन जे एलिमेंट्स में वैलेंस शेल में 4 इलेक्ट्रॉन आहिनि। ही सिक्स्थ छो आहे, छाकाणि जे वैलेंस शेल में 6 इलेक्ट्रॉन आहिनि। ही सेवन छो आहे, छाकाणि जे वैलेंस शेल में 7 इलेक्ट्रॉन आहिनि। तव्हां ऐं हिननि जी मैक्सिमम ऑक्सीडेशन स्टेट, क्लोरीन द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव आहे, बाक़ी उन खां पोइ क्लोरीन जी +7 ते वञी सघे थी, छाकाणि त 8 इलेक्ट्रॉन में आहिनि ई कोन। अच्छा, हाणे याद करे छॾियो डियर स्टूडेंट्स, तो हिन इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जो एलिमेंट जी फिजिकली केमिकल प्रॉपर्टी सां गहरो वास्तो आहे। हाणे तव्हांखे ख़बर आहे त केमिकल प्रॉपर्टीज आर डिटरमाइंड बाय आउटर मोस्ट वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन। ठीक, अच्छा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, आउटर मोस्ट वैलेंस शेल जेकॾहिं NS1 आहे त इहा मोस्ट मेटालिक इलेक्ट्रॉनिक मोस्ट मेटालिक एलिमेंट जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। ओके, अच्छा, इन खां पोइ ही जेका कॉन्फ़िगरेशन आहे वैलेंस शेल में NS2 NP5 इहा मोस्ट नॉन मेटालिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आहे। ठीक, अच्छा, हाणे याद करे छॾियो डियर स्टूडेंट्स, इन जो मक़सद आहे त हर पीरियड मोस्ट मेटालिक खां शुरू थींदो, हर पीरियड मोस्ट मेटालिक एलिमेंट खां शुरू थींदो ऐं मोस्ट नॉन मेटालिक एलिमेंट ते ईंदो, उन खां पोइ इनर्ट गैस एलिमेंट ईंदो। हाणे याद करे छॾियो, तव्हांखे MCQs में ईअं सिधो सो न पुछंदा त व्हाट इज पीरियडिक टेबल या व्हाट इज मेन लीव या व्हाट, तव्हांखे कॉन्फ़िगरेशन में MCQs ॾींदा। सपोज कयो तव्हांखे ॾींदा, हिते हिकिड़ो सैंपल थोरो लिखूं था MCQs, तव्हांखे ॾींदा विच इलेक्ट्रॉनिक configuration belongs to most metallic element या most अञा भी करे छॾो, most non metallic element। तो तव्हांखे सपोज कयो हिकिड़ी ए ॾियनि था, ही कॉन्फ़िगरेशन थो ॾे 1s2 2s2 2p1, बी में ॾे थो 1s2 2s2 2p6, सी में ॾे थो 1s2 2s2 2p5, त करेक्ट ऑप्शन थींदो हीअ, छाकाणि त ही NS2 ऐं NP5 कॉन्फ़िगरेशन आहे या मोस्ट नॉन मेटालिक आहे। मोस्ट मेटालिक हुजे हा त पोइ आख़िर में हिकु इलेक्ट्रॉन हुजे हा NS1 में। हाणे तव्हां सोचींदा हूंदव सर जेकॾहिं ॾे ई सभई नॉन मेटल त पोइ असां छा कयूं, सपोज कयो सभई हिते तव्हांखे नॉन मेटालिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन थो ॾे 1s2 2s2 2p6 3s2 3p5, बी में ॾे थो
सपोज के बी में हिते ॾे थो 1s2 2s2 2p6 2p5। हाणे ॾिसो हिननि ॿिनि खे कंपेयर कयूं, ही क्लोरीन आहे ही फ्लोरीन आहे। अच्छा एलिमेंट जी भले तव्हांखे ख़बर न बि पवे पर इहो त ख़बर आहे न जीअं एन वैल्यू वधंदो आहे टॉप टू बॉटम तीअं नॉन मेटेलिक कैरेक्टर डाउन थींदो आहे। तंहिंजी माना त हिन में एन वैल्यू वधीक आहे हिन में एन वैल्यू घटि आहे, त ही टॉप ते हूंदो ही डाउन में हूंदो, हिन में नॉन मेटेलिक कैरेक्टर घटि हूंदो हिन में वधीक हूंदो। त जेकॾहिं सभई नॉन मेटल्स ॾे सभिनी जी वैलेंशियल कॉन्फ़िगरेशन NS2np5 ते हुजे त पोइ ॾिसो त आउटर मोस्ट वैलेंशियल जो एन वैल्यू घटि में घटि किथे आहे उहो मोस्ट नॉन मेटेलिक हूंदो अमंग दीज आर नॉन मेटल्स जेके गिवन हूंदा। पर जेकॾहिं तव्हांखे जनरली ॾे मेटल जी ॾे ॿियनि एलिमेंट जी ॾे मेटलॉइड जी ॾे नॉन मेटल जी ॾे त पोइ जिते NS2np5 हूंदो उहो मोस्ट नॉन मेटल हूंदो, जिते NS1 हूंदो उहो मोस्ट मेटेलिक हूंदो। हाणे उहो उनजी ॾियण वारे जी मर्ज़ी आहे तो तव्हांखो मोस्ट नॉन मेटल जो पुछे थो या मोस्ट मेटेलिक एलिमेंट जो पुछे थो। अच्छा हाणे इन खां पोइ डियर स्टूडेंट्स यादि करे छॾियो त तव्हां थोरो हिते हिन ते थोरो गौर कयो, छाकाणि त ही टॉपिक तव्हांजी आम टॉपिक आहे, MCQs तव्हांखे हिननि शयुनि मां ईंदा। हाणे ॾिसो ही हर पीरियड NS1 खां शुरू थी NS2np6 ते थो अचे, यानी कि मोस्ट मेटालिक खां मोस्ट नॉन मेटालिक खां थींदो नोबल गैसेस ते थो अचे। हाणे ही नोबल गैसेस आहिनि, नोबल गैसेस आहिनि, ही इनर्ट गैस एलिमेंट्स हैं। अच्छा ही जीरो ग्रुप एलिमेंट्स हैं या एलिमेंट्स ऑफ एट्थ ग्रुप, ही सभई ॻाल्हियूं यादि करे छॾियो। ही सभई टाइटल्स हिननि खे इन्ही करे मिलिया आहिनि जो दे आर स्टेबल, दे हैव स्टेबल वैलेंशियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन दैट इज ऑक्टेट। तेजी माना त ऑक्टेट जेको आहे या खणी चऊंसि वैलेंस नोबल गैस एलिमेंट या रेफरेंस आहे हर पीरियड जी या एलिमेंट जी प्रॉपर्टीज के स्टडी करण लाइ, हर पीरियड जी या रेफरेंस पॉइंट आहे। सवाल तो पैदा थिए त के पीरियड के केतिरे ताईं भरजण घुर्जे, उनमें केतिरा एलिमेंट्स हूंदा। जवाब इहो ई आहे त हर पीरियड में जेतिरे ताईं वैलेंस शेल में ऑक्टेट नथो अचे ओतिरे ताईं उहो पीरियड रन कंदो रहंदो। जॾहिं बि ही NS2np6 अची वई, स्टेबल कॉन्फ़िगरेशन अची वई, लिहाज़ा उते शेल जो भरजण बंदि थो थिए त पीरियड बि उते कंप्लीट थियो। एटम ते असां चऊं त ही जेका NS2np6 आहे दिस इज द रेफरेंस ऑफ द पीरियड। हाणे जेकॾहिं असां हिते चऊं व्हाट इज रेफरेंस पॉइंट ऑफ द पीरियड, reference point of period, reference point of period छा आहे? नंबर ए where period becomes to complete, बिल्कुल सही, जिते पीरियड पूरो थींदो। बी when ऑक्टेट यानी कि NS2 NP6 वैलेंस शेल configuration is achieved in an atom, बिल्कुल सही। या चऊं noble gases are reference of each period
अच्छा इन एन एटम ते अप्लाई कयूं जेकर हिनखे तो याद करे चलियो एटम ते अप्लाई कयूं तो पोइ असां चवंदासीं रेफरेंस पॉइंट उहो आहे जिते एटम जो वैलेंस शेल जॾहिं पंहिंजे ऑक्टेट में अचे यानी S2 NS2 NP6 ते अचे त इते छा थींदो एटम जो वैलेंस शेल जो भरजण बंद थी वेंदो माना इट इज द पॉइंट वेयर द filling process of the valence shell of atom is discontinued त जेकॾहिं तव्हांखे इहो अचे त what is the reference point option में where the period becomes to complete B में when octet valence shell configuration is obtained in an atom C में noble gases are the reference point of each period D में this is the point where the valence shell where the filling process of the valence shell of atom is discontinued बिल्कुल सही ई में दे all of these तो कोई ये all of these डिफरेंस है तो याद करें चलो ये जीरो ग्रुप एलिमेंट नोबल गैस इनर्ट गैस या वैलेंस शेल ऑक्टेट वाली वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन NS2NP6 हर पीरियड की रेफरेंस पॉइंट आ इहा ही रेफरेंस आ जेके असां बुनियाद बनाए एलिमेंट की प्रॉपर्टीज के स्टडी कंदासीं ऐं उन में वेरिएशंस ऑब्जर्व कंदासीं अच्छा हाणे याद करे चलियो मोस्ट हर पीरियड मोस्ट मेटालिक एलिमेंट का शुरू थींदो मोस्ट नॉन मेटालिक ॾे वेंदो पोइ ऑक्टेट वारे नोबल गैस में ईंदो बाक़ी टॉप टू बॉटम मेटल्स में मेटालिक कैरेक्टर वधंदो ऐं नॉन मेटल्स में वरी नॉन मेटालिक कैरेक्टर किरंदो हाणे हिन खां पोइ असां पढ़ंदासीं थोरो पीरियोडिसिटी जे बारे में स्टूडेंट्स हाणे पीरियोडिसिटी ऑफ एलिमेंट्स ते वो कंसीडर कयो व्हाट इज पीरियोडिसिटी ऑफ एलिमेंट्स वो भी तांगे मां पीरियोडिसिटी जो बताया तो रिपीटिंग ऑफ ए प्रॉपर्टी आफ्टर इंटरवल्स ऑफ टाइम रेगुलर इंटरवल्स ऑफ टाइम कैन बी प्रॉपर्टी जो बार-बार वक्फे सां रिपीट थियण पीरियोडिसिटी है मिसाल तौर सिज जो रोज़ानी उभरण रात जे वक्फे खां पोइ सिज जी पीरियोडिसिटी है अहिड़े नमूने याद करे चलो पीरियोडिसिटी ऑफ एलिमेंट्स इट इज रिपीटिंग ऑफ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज या इट इज रिपीटिंग ऑफ सेम वैलेंस और इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ एलिमेंट्स इन ए ग्रुप आफ्टर इंटरवल्स ऑफ टाइम एक ग्रुप में टॉप टू बॉटम सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज जो रिपीट थियण या सेम केमिकली सिमिलर एलिमेंट जो रिपीट थियण या सिमिलर केमिकल प्रॉपर्टी जो रिपीट थियण पीरियोडिसिटी है याद करे चलो तो एलिमेंट्स पीरियोडिसिटी वक्फे दा चौथा ॾेखारण ग्रुप में when they are arranged according to their increasing order of their atomic number हाणे वक्फे सां ग्रुप में एलिमेंट जो सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज छो थियूं रिपीट थियण वक्फे सां ग्रुप में सेम केमिकल प्रॉपर्टी रखंदड़ एलिमेंट छो था अचनि फिजिकल प्रॉपर्टी जी ॻाल्हि न आहे केमिकल प्रॉपर्टीज याद करे छॾियो डियर स्टूडेंट्स त केमिकल प्रॉपर्टीज जेके हूंदियूं आहिनि केमिकल प्रॉपर्टीज यानी केमिकल रिएक्शंस यानी कि वैलेंसी नंबर जो को भी चोस केमिकल प्रॉपर्टीज आर डायरेक्टली related with outer most valence shell configuration तेजी माना जन एलिमेंट्स में आउटर मोस्ट वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन सागी हुंदी उन्हनि जो ही केमिकल प्रॉपर्टीज या केमिकल रिएक्शंस या केमिकल चेन्स साॻिया हूंदा याद करे छॾियो हाणे ॾिसो
जने ता एटॉमिक नंबर जे लिए असां अरेंज कयो था लिथियम हिंदी वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन 2s1 आहे 2s1 हाणे आयासीं किथे भी 2s1 वारो नथो अचे वरी जॾहिं असां रेफरेंस पॉइंट खां थी वरी नए पीरियड में आयासीं तो वरी इहो साॻियो s1 वाली कॉन्फ़िगरेशन वारो साॻियो आउटर मोस्ट वैलेंस शेल s1 वाली कॉन्फ़िगरेशन जो ॿियो एलिमेंट रिपीट थियो वरी गायब थी वियो माना वक़्फ़ो अची वियो वरी रिपीट थियो वरी गायब थियो वरी रिपीट थियो तंहिंजी माना देन ग्रुप में सभई एलिमेंट्स केमिकली सिमिलर छो आहिनि इन जूं केमिकल प्रॉपर्टीज साॻियूं छो आहिनि छाकाणि त इन्हनि जी वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन साॻी आहे त एन वैल्यू हर एलिमेंट जे शेल जो मुख़्तलिफ़ हूंदो पीरियड नंबर मुख़्तलिफ़ हूंदो पर उन्हनि जी जनरली कॉन्फ़िगरेशन ऑर्बिटल्स जी वैलेंस शेल में साॻी हूंदी हाणे हिते ॾिसो हिते जेके भी हूंदा उनजे वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन में ऑर्बिटल कॉन्फ़िगरेशन s1 आहे हिते s2 आहे हिते s2p1 आहे हिते s2p2 आहे तो वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन जे साॻे थियण सां केमिकल प्रॉपर्टी साॻी थींदियूं उन जे करे ग्रुप में टॉप टू बॉटम वक़्फ़े वक़्फ़े सां सेम वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन जे रिपीट थियण जे करे सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज भी वक़्फ़े वक़्फ़े सां रिपीट थियन थियूं जंहिंजे करे एलिमेंट्स पीरियडिसिटी शो कनि था अच्छा केमिकल प्रॉपर्टी जो वास्तो त आउटर मोस्ट वैलेंस शेल सां आहे तो फिजिकल प्रॉपर्टीज जो वास्तो छा सां आहे याद करे छॾियो फिजिकल जेके भी एटॉमिक साइज रिलेटेड एडियो फिजिकल प्रॉपर्टीज जेके एटॉमिक साइज से डिपेंड कर डायरेक्टली या इनवर्सली एटॉमिक साइज रिलेटेड फिजिकल प्रॉपर्टीज उन्हनि जो वास्तो इनर शेल्स कॉन्फ़िगरेशन सां आहे हाणे मिसाल तौर ॾिसो हिते लिथियम में इनर शेल सिर्फ हिकिड़ो आहे ओके हिते सोडियम में आउटर मोस्ट शेल खां पहिरियां इनर शेल ॿ आहिनि ठीकु आहे न हाणे इन्ही जे करे हिते छा थो थिए त साइज में फर्क थो अचे छाकाणि त टॉप टू बॉटम इनर शेल्स जो तादाद वधे थो त साइज जो एटॉमिक साइज भी वधे थी तो एटॉमिक साइज रिलेटेड फिजिकल प्रॉपर्टीज में वेरिएशन ईंदी जीअं आयोनाइजेशन पोटेंशियल आहे इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे अहिड़ियूं ॿियूं जेके भी आहे हाइड्रेशन एनर्जी आहे अहिड़ियूं ॿियूं जेके भी फिजिकल प्रॉपर्टीज आहिनि उहे फिजिकल प्रॉपर्टीज आहिनि ऐं उहे फिजिकल प्रॉपर्टीज इनर शेल जे तादाद वधाइण जे करे साइज खे वधाइण जे करे उन्हनि में वेरिएशन थी अचे तंहिंजी माना त एलिमेंट जूं फिजिकल प्रॉपर्टीज खे इनर शेल्स एटॉमिक साइज रिलेटेड फिजिकल प्रॉपर्टीज खे नंबर ऑफ शेल्स रिप्रेजेंट कंदा पर इनर नंबर ऑफ शेल्स इनर शेल कॉन्फ़िगरेशन रिप्रेजेंट करे थी एंड केमिकल प्रॉपर्टीज के आउटर मोस्ट वैलेंस शेल कॉन्फ़िगरेशन रिप्रेजेंट करे थी हाणे हितां तव्हां खां पुछी सघनि था त विच पेयर ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन रिप्रेजेंट्स द केमिकली सिमिलर एलिमेंट्स तो जिते इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन वैलेंस शेल जी साॻी हूंदी उहे केमिकल सिमिलर हूंदा